हो कारीगर ते आहा हा कारीगर पेरो साई सरकार पे कामल शाह दे चोरी मल्हाई वेंदी अचो त हितां जा किदन सां ॻाल्हि कयूं ॻाल्हि ॿोल कयूं। सिंध समाचार जो चैनल जो जंहिं मुंहिंजे अंगण ते आया आहिनि ऐं ही परे परे खां हर सूबे मां माण्हू आया आहिनि, हर इलाइक़े मां माण्हू आया आहिनि, सिंध जे हर कूचे मां, पंजाब मां। ऐं ही हर महीने जो मां जशन चोरी जशन कराईंदो आहियां, सूफ़ी राग कराईंदो आहियां त मुंहिंजो रूह राज़ी थींदो आहे, उन में पब्लिक जो रूह राज़ी थींदो आहे। माशाअल्लाह मोहबत रूहानी मोहबत ऐं त तमामु शुक्रगुज़ार आहियां जेके मूं वटि अंगण ते आया आहिनि, सभिनि जा दोस्त माइट मिट ऐं उन्हनि खे ख़ुशामद चवंदुसि अलाह साईं कंदो इहे मोहबत जा मेला आहिनि ईअं मचाईंदा रहनि। तमामु घणी ख़ुशी थी आहे जो हे असांजे दरगाह जे सरकार पीर कामिल शाह नगरी में जेकी बि आवाम आई आहे असां तमामु घणी ख़ुशी थी आहे। ऐं हे सरकार बादशाह जी चोॾी आहे तमामु हिकिड़ो जीअं चइजे हिन एरे में माशाल्लाह सभु दरगाहूं आहिनि पर सरकार जे कामिल शाह जी चोॾी आहे उहा असां दिलि जान सां मल्हाईंदा आहियूं। असांजा मुरीद अक़ीदेमंद मोज़िज़ जेके शख़्सियतूं आहिनि उहे सभु ईंदा आहिनि जेके मल्हाइनि था ऐं मां हिन सभिनि जो दुआगू आहियां अलाह अलाह जो हबीब कंदो। दरगाह ते सरकार पीर ते असांजो अचणु थींदो रहंदो आहे। हिते दरगाह ते तमामु सुकून मिलंदो आहे। असल में चाहींदा त गादी नशीन साईं मुख्तियार शाह ऐं मुतवली साईं जेको आहे मुनीर मस्त तमामु बहितरीनु माण्हू आहिनि ऐं असां हर चो ॾींहं ते या मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते असां ड्यूटी भरण ईंदा आहियूं। हिते दिलि खे सुकून मिले थो ऐं तमामु घणो सुकून मिले थो। हिते को बि कंहिं बि क़िस्म जो जीअं आम तौर ते ॾिठो वेंदो आहे त भाई जेको आहे सो मुख़्तलिफ़ नशा पता जेको बि सिस्टम हूंदो आहे हिते बिल्कुलु सूफ़ी सिफ़त इंसान आहिनि, पाण बि साईं जन सूफ़ी आहिनि ऐं जेको साईं जन जो जेको आहे सो साईं सरकार कामिल पीर जेको तमामु फोतल पीर हुयो जेको टके पुट ॾींदो हो, गाह जे गॾे ते पुट ॾींदो हुयो, पले ते पुट ॾींदो हो ऐं हक़ीक़त आहे सचियूं ॻाल्हियूं आहिनि। असांखे हिते जे दिली सुकून मिलंदो आहे। महिरबानी। सम्झो त असांजो दर्सगाहूं आहिनि ऐं ख़ासि करे असांजे नौजवान नसल जे लाइ ऐं हक़ीक़त इहो आहे त हिते अची असां पाण बि माण्हुनि खां सिखंदा आहियूं ऐं अहिड़े क़िस्म जा मेड़ाका असांजी सिंध में थियणु खपनि जीअं इहे मेड़ाका असां वटि जीअं फुर आहे, चोरी आहे, बदमनी आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो बहितरीनु मैसेज आहिनि त असांखे पाण में मेठ मोहबत में रहणु घुरिजे ऐं असांखे हिक ॿिए जी मदद करणु घुरिजे। ऐं हिननि मेड़ाकनि में मुंहिंजे ख़्याल में हर मकतबे फ़िक्र जो माण्हू अचे थो ऐं उन्हनि सभिनी माण्हुनि मां सिखण जो मौक़ो मिले थो। अॼु तालके सकरण में सैयद पीर कामिल शाह जी चोॾी जेका सैयद मस्त मुनीर शाह ऐं सैयद मुख्तियार शाह लॻराईंदा आहिनि जेका ही चोॾी आहे ही चोॾी हिकु चकर जेको हिन चोॾी ते आयो त इंशाअल्लाह सॼी ज़िंदगी उहो हिन चोॾी जी तारीख़ूं ॻणींदो रहंदो ऐं ईंदो रहंदो, हर साल ईंदो रहंदो ऐं असां हर साल ईंदा आहियूं। तर जा तमामु मोज़िज़ शख़्सियतूं ऐं साईं जन जा जेके मुरीद आहिनि या अक़ीदतमंद आहिनि उहे बि सिंध जे हर कुंड कुड़छ मां ईंदा आहिनि। असां बि इंजॉय कंदा आहियूं तमामु ख़ूब हिते अची दिली सुकून वठूं था। महिरबानी। ड्यूटी आहे सबको ॾे पियो तमामु घणी ख़ुशी थी थिए। सारियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं मुंहिंजो चवणु आहे दरगाह मुंहिंजो पैगाम ॾींदी आहे दरगाह ते ईंदो असांखे रूहानी सुकून ईंदो आहे। कैमरामैन असगर चौहान सां गॾु गोर चांडियो, सच समाचार सकरन। Sajo
कारीगर ते ओ हो कारीगर ते आहा हा कारीगर पैर असाई किया चमात खैर असाई अल्लाह किया चमात खैर असाई